Something that said, take a look at what happened. Sir, I got you, sir. Let me get my shoes on. Hold that in your head. It's bloody. So we gotta move to the class. Let me get my shoes on. Okay, my shoes down. What's up? अमरीका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप ते हमिलो कंदड़ जवाबदार जी सुञाणप थी वई। अमरीकी जांच इदारे FBI मूजिब डोनाल्ड ट्रंप ते कातिलानो हमिलो कयो वियो। हमलेवर मैथ्यू क्रक्स जी उमिरि 20 साल ऐं मक़ामी रहवासी आहे। संदसि सुञाणप कार्ड ठहियल न हुअण सबबि DNA कराई वेंदी। वाक़े बाद हिक शकी खे गिरफ़्तार करे वटाइस हथियार बि हथ कया विया। डोनाल्ड ट्रंप पेंसिल्वेनिया जे इलाइक़े बटलर में रैली खे ख़िताब करे रहियो हो त मथसि फायरिंग कई वई हुई। हिक गोली ट्रंप जे कन में लॻी ऐं रत निकिरी आई। सिक्योरिटी ते मौजूद एहलकारनि डोनाल्ड ट्रंप खे पंहिंजे घेरे में आणे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो। अमरीकी सदर जो बाइडन पारां डोनाल्ड ट्रंप जी रैली ते फायरिंग वारे वाक़े जी मज़मत। जारी कयल बयान में जो बाइडन चयो आहे त डोनाल्ड ट्रंप फायरिंग जे वाक़े में महफ़ूज़ रहियो। अमरीका में अहिड़े क़िस्म जी तशदुद जी गुंजाइश न आहे। समूरी क़ौम मुतहद रहे हर कंहिं खे वाक़े जी मज़मत करणु घुर्जे। फ़िलहाल अहिड़ा सबूत नाहिनि त ट्रंप ते हमिलो क़त्ल जी कोशिश हुई। अमरीका जे अॻूणे सदर बराक ओबामा पारां बि ट्रंप ते फायरिंग वारे वाक़े जी मज़मत कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां डोनाल्ड ट्रंप ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत। संदसि सिहतयाबी लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त डोनाल्ड ट्रंप ते हमले जो ॿुधी अफ़सोस कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॾुखे वक़्त में असां जूं हमदर्दियूं ट्रंप जे कुटुंब सां गॾु आहिनि। बर्तानिया, कैनेडा, जापान, इसराइल जे वज़ीर आज़मनि ऐं गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस पारां बि ट्रंप ते हमले जी मज़मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नीलम झेलम हाइड्रो पावर मंसूबो बंदि थियण ते कावड़ जो इज़हार कयो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि नीलम झेलम हाइड्रो पावर मंसूबे बाबति इजलास। मंसूबे में ख़राबियुनि बाबति जांच रिपोर्ट पेश। रिपोर्ट में जणायो वियो आहे त नीलम पावर मंसूबे जे साॼे ऐं खाॿे हेडरेस टनल में 29 अप्रैल ते बिजली जी पैदावार घटि थी। 2 मई 2024 ते पावर मंसूबे मां बिजली जी पैदावार मुकमिल बंदि थी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मंसूबे जे बंदश ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त 2022 ईस्वी खां हेल ताईं मंसूबे में ख़राबी जो ही ॿियो वाक़ियो आहे। जिते कंक्रीट सां भराई थियणी हुई उते मिटीअ सां भराई कई वई। नीलम झेलम हाइड्रो पावर मंसूबे में हाणे का बि हुकूमत अवाम मथां बिजली बम किराए छॾियो। घरेलू सार्फिन लाइ बिजली जे बुनियादी क़ीमत में 7 रुपया 12 पैसा वाद जो नोटिफिकेशन जारी। 200 यूनिट इस्तेमाल कंदड़नि वाप इदारनि खे 3 महीननि ताईं वाद खां छूट हूंदी। घरेलू सार्फिन लाइ फी यूनिट बिजली जो बुनियादी अघु 48 रुपया 84 पैसा ताईं पहुची वियो। 201 खां 300 यूनिटनि जो माहवार टेरिफ 7 रुपया 12 पैसा वाद 34 रुपया 26 पैसा। 301 खां 400 यूनिटनि जो टेरिफ 7 रुपया 2 पैसा इज़ाफ़े बाद 39 रुपया 15 पैसा। 401 खां 15 यूनिटनि ताईं इस्तेमाल कंदड़ वाप इदारनि ते 6 रुपया 12 पैसा वाद 41 रुपया 36 पैसा फी यूनिट चार्ज थींदी। तोशाखाना जे नए रेफरेंस में PTI जे बानी बुशरा बीबी जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। एहतसाब अदालत जे जज तोशाखाना जे नए रेफरेंस जियाडाला जेल में ॿुधणी कई। अदालत नैब जी इस्तदा ते रिमांड मंज़ूर कंदे PTI जे बानी बुशरा बीबी खे 22 जुलाई ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं इदत निकाह केस में बरी थियण खां पोइ PTI जे बानी ऐं बुशरा बीबी खे नए केस में गिरफ़्तार कयो वियो हो।
वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई जे बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना जे नई रेफरेंस जो ट्रायल जेल में हलाइण लाइ नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जेल ट्रायल जो नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अदालत अमन अमान जी सूरतहाल खे नज़र में रखंदे ज़रूरी समझे थी त रेफरेंस जी ॿुधणी जेल में हलाई वञे। जेल ट्रायल बाबति पीटीआई जे बानी ऐं बुशरा बीबी जे वकीलनि खे आगाह कयो वियो। इस्लामाबाद पुलिस पीटीआई कारकुन सनम जावेद खे ॿीहर गिरफ़्तार करे वरितो। वकील अली इशफाक गिरफ़्तारी जी तस्दीक कंदे चयो आहे त सनम जावेद खे हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन्हनि बग़ैर कंहिं मज़ाहमत जे सनम जावेद खे पुलिस हवाले कयो। कानून जो एतिराम कंदड़नि जो उहो ई रवैयो हुजणु घुर्जे जेको हुननि कयो। इस्लामाबाद जे जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत FI केस मां सनम जावेद खे बरी कयो हो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त अददख़लनि जे ख़ात्मे में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी, कंहिंखे बि कब्ज़े करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी सदारत में इजलास थियो। संदसि चवणु आहे त कुझु माण्हू कराची शहर खे ख़ूबसूरत ॾिसणु नथा चाहिनि। हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि मां बि हददख़लियूं ख़तमु कराई वेंदियूं। समूरनि पार्किंग प्लाज़ाउनि खे फ़ाल बणायो वेंदो। बिल बोर्ड्स TMC जी इजाज़त खां सवाइ लॻाए न सघिबा। कंबर जी जाबलू पट्टी में मारपाणी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां 3 ॼणा क़तल। DIG लाड़काणे नोटिस वरितो। जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत। गेबीदेरो थाणे जी हद में कब्रस्तान में अॻुवाट ताड़ में वेठल जवाबदारनि गोलियूं हणी गुलाम उमर मारपाणी संदसि भाउ अली खान ऐं दोस्त गुलबार खे क़तल करे छॾियो। शिकताण सबबु लाश केतिराई कलाक वाक़े वारे हंधि पयल रहिया। वारस 7 कलाकनि बाद पाक किताब खणी वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए विया। ॿिन्ही धुरनि में हलंदड़ तकरार हिन महिल ताईं 8 हयातियूं गिड़काए चुको आहे। सिंध समेत समूरे मुल्क में 7 महरमुल हराम जा जलूस बरामद। हैदराबाद, उमरकोट, दादू, ठट्टो, जामचोरो, पीरवसण, फैज़गंज, पनवाकिल ऐं ॿियनि शहरनि में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादारी। जलूसनि जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त। महरमुल हराम जे सिलसिले में रेंजर्स जो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ्लैग मार्च। सिंध रेंजर्स जे तर्जुमान मूजिबि कराची, कंदाकोट, लाड़काणो, जेकाबाद, सदादकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में फ्लैग मार्च कयो वियो। फ्लैग मार्च दौरान इमाम बारगाहनि ऐं जलूसनि जे गुज़रगाहनि जो मुआइनो कयो वियो। कराची जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते इज़ाफ़ी नफ़री मुक़ररु। कटे में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ GSN तहरीक जी रैली। धरणो GSN तहरीक जे कारकुननि। ऐदी सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी क़ौमी शहराह ते धरणो हुयो। प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। संगरार मां 35 महीना अॻु अगवा थियल मासूम निगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी। पुलिस जा डटा। मासूम निगरी प्रिया कुमारी जे वालद जो शहरनि सां गॾिजी सखर में एहतिजाज। संदसि चवणु आहे त प्रिया कुमारी खे अगवा थिए अटकल 3 साल गुज़री विया। पुलिस जी ख़ातिरनि बावजूदि निगरी बाज़ियाब नाहे थी। राहूं निहारे रहियूं आहिनि। धीउ खे बाज़ियाब करायो। सदाकत सब डिवीजन में गैरकानूनी पाइप ऐं लिफ्ट मशीननि ज़रिए पाणी चोरी। ज़िले इंतजामिया रेंजर्स खां मदद घुरी वरिती। DC कंबर कमिश्नर लाड़काणे खे ख़त लिखी छॾियो।
डीसी कंबर ख़त्म जणायो आहे त बासर वाटर कोर्सेस में गैरकानूनी पाइप ऐं लिफ्ट मशीनूं हणी पाणी खणनि था। आपासी इंजीनियर मूजिब पाणी चोरी सबब शदादकोट पंपिंग स्टेशन ताईं। टंडे मोहम्मद खान भरिसां बुलड़ी शाह करीम पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मार्च वियल नौजवान सिकंदर मल्हा जे वारसनि ऐं क़ौम परस्त तंज़ीम जे कारकुननि धरणो। वाक़े खे केतिराई कलाक गुज़रण बावजूदि सिकंदर मल्हा जो लाश सिविल अस्पताल हैदराबाद में पियल। पोस्टमार्टम न थियो। वारसनि जस्कम आरिसर जस्कम बशीर खान ऐं अवामी इताद जे कारकुननि जो हैदराबाद बदीन रोड ते धरणो। ट्रैफिक मुअतल, गाॾियुनि जूं कतारूं लॻल। सिकंदर मल्हा जे मड़ जो पोस्टमार्टम कराइण ऐं बुलड़ी शाह करीम पुलिस ख़िलाफ़ सिकंदर मल्हा जे क़त्ल जी एफआईआर दाख़िल कराइण जो मुतालबो। कायदाबाद पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान आतिफ खान जे वारसनि जो एहतजाज। मुलविस अलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो। मक़तूल जी अमर जो चवणु आहे त पुट खे जुड़तू मुक़ाबले में मारियो वियो। मुलविस अलकारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल न थियो त पाण साड़े छॾींदसि।